अहम ख़बर के ॾियूं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मादरी शाह सां चीनी वफ़द मुलाक़ात करे ख़िते की सूरत हाल ऐं सिक्योरिटी ते ॻाल्हियूं कयूं। वफ़द डिप्टी डायरेक्टर जनरल CTT जे अॻवाणी में वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान कौंसल जनरल के बीजियान ऐं ॿिया बि मौजूद हुआ। चीफ सेक्रेटरी सिंध IG सिंध ऐं ॿियनि बि शिरकत कई। मुलाक़ात दौरान चीनी शहरनि की सिक्योरिटी ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिंध के वॾे वज़ीर सैयद मादरी शाह चयो त सिंध में CPEC मनसूबे ते कम थी रहियो आहे। हुन चयो त मुलाक़ात दौरान कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती धमाके ते बि ॻाल्हियूं थियूं। चीन पारां धमाके में चीनी पुलिस जी मदद ॾियण जी बि ख़ातिरी कराई वई आहे। हिकु भेरो ॿी रवां खे आगाह कंदा हलूं। वॾे वज़ीर सैयद मादरी शाह सां चीनी वफ़द मुलाक़ात करे ख़िते जी सूरत हाल ऐं सिक्योरिटी ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। वफ़द डिप्टी डायरेक्टर जनरल CTT जे अॻवान वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान कौंसल जनरल ली बेजियान ऐं ॿिया बि मौजूद हुआ। चीफ सेक्रेटरी सिंध IG सिंध ऐं ॿियनि पिणु शिरकत कई आहे। मुलाक़ात दौरान चीनी शहरनि की सिक्योरिटी ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं।